जिन जिन क़ौमुनि जंग लड़ी ऐं वरिता पंहिंजा दंग विड़ी से क़ौमूं ज़िंदाबाद फिटाई मारू ज़िंदाबाद फिटाई सिंधी ज़िंदाबाद फिटाई। दादू जा ये सिंध क़ौमी महाल जा कारकुन ये सूबेदार ये हैदर सिंध ये शहीद बशीर खान कुरैशी। अॼु सिंध ते इंतहाई ॾुखियो वक़्तु आहे। हिकिड़े तरफ़ सिंध जा हुक्मरान सिंध जा दुश्मन मुतहद आहिनि, हिकिड़े पासे आहिनि। उन्हनि जो इहो मक़सदु आहे त सिंध जी ज़मीन सिंध जी धरती सिंधी माण्हुनि जे पेरनि खां कीअं खिसकाइजे, सिंधी माण्हुनि जा वसीला कीअं फॿाइजनि, सिंध जा शहर कीअं फॿाइजनि, सिंध जा ॿोट कीअं फॿाइजनि, दरिया ते कीअं कढो कढे। हिकिड़े तरफ़ इहा साज़िश आहे ऐं ॿिए तरफ़ जीअं सिंध क़ौमी महाल जा कारकुन पंहिंजे पार्टी चेयरमैन सनान खान कुरैशी जी क़यादत में सिंध जे रोडनि ते आहिनि, रस्तनि ते आहिनि, एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं इहो मुतालबो करे रहिया आहिनि त सिंधनि जो तारीख़ी वतन आहे। उन वतन जे ख़िलाफ़ जेके साज़िशूं थियनि पियूं उन साज़िशुनि जो मुक़ाबिलो कंदासीं, हर साज़िश जो मुक़ाबिलो कंदासीं। जीअं अॼु हीअ इंटरनेशनल जी साज़िश आहे, अफ़गाननि जे हवाले सां हिकिड़ी इंटरनेशनल साज़िश आहे त बयान ॾिबा, अख़बारनि में इश्तिहार ॾिबा, मस्जिदुनि में ऐलान कबा, हिकिड़ो माहौल ठाहिबो, पर अफ़गाननि जे ख़िलाफ़ कार्रवाई न कबी। सरकारी अल्टीमेटम पूरो थी चुको आहे। कराची में भी का कार्रवाई न आहे, कोटली जाम छुरो हैदराबाद में भी कार्रवाई न आहे ऐं ज़ाहिरी तौर ते कराची ऐं कोटली में त अफ़गान बस्तियूं क़ाइमु आहिनि, पर सरकार खे नज़र नथियूं अचनि। अॼु जीअं सिंध क़ौमी महाल जा कारकुन सिंध जे क़ौमी मज़ाहमती शाइर उस्ताद बुखारी जी मज़ार खां शहीद मखदूम बिलावल जी मज़ार ताईं मार्च कंदा, एहतिजाज कंदा ऐं सॼी दुनिया खे ॿुधाईंदा त सिंध साज़िशुनि जो शिकार आहे। सिंध निगरान हुकूमत हुजे या पीपल्स पार्टी जी सरकार हुजे, उन्हनि वटि सिंध जो को बि हल न आहे। जीअं सिंध क़ौमी महाल जा कारकुन गिरफ़्तार पिया थियनि, दादू पुलिस के चोर लोफर दहशतगर्द नज़र नथा अचनि, पर नज़र अचे थो त मंसूर जमाली नज़र अचे थो जो सॼी पुलिस उनखे ॻोल्हे पकड़े वॾो तीर हणी गिरफ़्तार करे थी। पर दादू जो अमन तबाह आहे। दादू में सरेआम मंशा जो विकिरो जारी आहे, उतां मंथलियूं वसूल कनि था। इहा पुलिस जी हितां जी हिकमत अमली रुगो दादू जी न आहे, सॼी सिंध जी इहा सूरत हाल आहे। पुलिस चोरनि लोफरनि बदमाशनि खे पाले थी, मंशात फ़रोशनि खे पाले थी। उन्हनि खे आहिनि अखि जो कंडो आहिनि त सियासी कारकुन आहिनि, क़ौमी कारकुन आहिनि, बाग़ैरत बाज़मीर सहाफ़ी आहिनि, जिन खे जान मोहम्मद बहर जा क़त्ल कयो वञे थो। असां सम्झूं था इहा सूरत हाल सिंध जी जेकी आहे इंटरनेशनल सूरत हाल आहे, हिकु साज़िश जो नतीजो आहे। इन साज़िश जे ख़िलाफ़ अॼु मखदूम बिलावल ते खटी असां एहतिजाज कंदासीं ऐं असांखे सिंध जे इश्क में कुटो थो वञे, सिंध जे इश्क में असांखे मारियो थो वञे, सिंध जे इश्क में असांजे सिंध जे नौजवाननि खे गुम कयो थो वञे, किन खे जेलनि में मारियो थो वञे, किन खे टार्चर सेलनि में मारियो थो वञे, के रोड भरियल ते क़त्ल कया वञनि था, मारिया वञनि था। असां उहा दाह सिंध जी
उस्ताद बुखारी जी मज़ार का शहीद मखदूम बिलावल दे खड़ी निकता है जो शहीद मखदूम बिलावल साईं जीएम सैयद जो मुर्शिद हो असी उनना रुजू करण वञूं पता असी ही दा सिंध जी उते ॾींदासीं असां सिंध सां ज़ुल्म लाॾा जपुरा असांजे रोज़गार ते पाबंदियूं आहिनि असांजे सिहत ते पाबंदियूं आहिनि असांजी तालीम ते पाबंदियूं आहिनि असांजे हर उन अमल ते हिननि पाबंदी मणे छॾी आहे जेका पाबंदी असांजे लाइ नुक़सानकार आहे असां चवंदा सिंध सां एतिरो ज़ुल्म न कयो सिंध सां एॾो ॾाढ न कयो सबरी है सुतल सिंध जा जागी पिता है सबरी है सुतल वतन जा जागी पिता है सबरी है सुतल सिंध जा जागी पिता है सबरी है सुतल वतन जा जागी पिता है जीवन इमारत की मखदूम अचे तो ज़ुल्म खां बग़ावत जो दस्तूर अचे पियो सूलीअ खे सजाए अॼु मंसूर अचे पियो ज़ुल्म खां बग़ावत जो दस्तूर अचे पियो रहंदी न सदा सिंध मथे यार गुलामी रहंदी न सदा वतन मथे यार गुलामी रहंदी न सदा सिंध मथे यार गुलामी रहंदी न सदा वतन मथे यार गुलामी आज़ादी जो सिज सां बहितर नूर अचे पियो ज़ुल्म खां बग़ावत जो दस्तूर अचे पियो सूलीअ खे सजाए अॼु मंसूर अचे पियो